शेख बिरकियो भरसां ॻोठ निज़ामुद्दीन राजपूत में तालीम खाते प्राइमरी स्कूल जी इमारत बोर्ड मुतासिरनि हवाले करे छॾी आहे, जंहिं करे इलाइक़े जे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। रिपोर्ट कर रहा है मुज़फ़र अली बिरोई। शेख बिरकियो लगे ॻोठ निज़ामुद्दीन राजपूत में प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग तैलीम खाते ॻोठ जे बोर्ड मुतासिरनि हवाले करे छॾी। 10 सालनि खां नीलो राजपूत ऐं जानी राजपूत जो प्राइमरी स्कूल जे बिल्डिंग ते कब्ज़ो बरक़रार कब्ज़ो कंदड़ रिहाइश अख़्तियार करे वरिती। तैलीम खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। ॻोठ निज़ामुद्दीन राजपूत ऐं भरपासे वारनि ॻोठनि जा सवें ॿार तैलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। स्कूल में रिहाइशनि ऐं ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इनजो को मौज़ो वौज़ो कोन्हे, पोइ इन लाइ करे वरी ॻोठारा ॿ गॾिजी छा आहे, को सिर कढंदो को भितर कढंदो, उन लाइ को आम ख़ासि घर कोन्हे। बाक़ी हिकिड़ी ॿ खट पई आहे, जेॾी महिल को कमकार या को दरी दरवाज़ो आयो, खट आहे पंहिंजे पासे में बनी आहे, घर आहिनि। त चयो माउंटन जे टाइम ते चवंदा आहिनि बाबा हा हीअं था कराए ॾियूं हूं था कराए ॾियूं, पोइ किथे हो कुझु ई कोन्हे। तकरीबन 8-9 साल थी विया, 10 साल। अच्छा हाँ, ये मास्टर हुआ कौन, माना कम भी मुकम्मल कोन्हे थियल। ठेकेदार पैसा खाई आहे या सरकार में कोताही आहे या असांजे जेके वोटर आहिनि हुननि में कोताही आहे का। असांजा ॿार किथे पढ़ण कोन वञंदा, को अधु को पढ़ण वञे थो, बाक़ी तकरीबन ॿार ॻोठ में को गाह पियो कढे, को माल पियो चारे, को ईअं रुले पियो। स्कूल ईअं ठहियल कोन्हे, हाली बोर्ड आई आहे, तव्हां वेही रहो, जॾहिं बि अलाए को कमु थींदो तव्हां उथी वञो। चयो ठीकु आहे, असां वेही हूंदा, को सिरू न कढे, को पटे न आहिनि। हिते स्कूल हुजे पढ़े वठंदासीं। हिते स्कूल कोन्हे, पोइ तव्हां स्कूल जे हुजे तव्हां पढ़ंदा? हा, अच्छा, हींअर छा कंदा आहियो? हींअर गाह कढंदा आहियूं, माल चाढ़ंदा आहियूं। नाज़रीन, तव्हां ॻोठ निज़ामुद्दीन राजपूत जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त 2011 में 10 साल पहिरीं तेज़ बरसात ॿोॾि सबबु असांजा घर किरी पिया हुआ। उन खां पोइ असां स्कूल में रिहाइश अख़्तियार करे वरिती। अञा ताईं स्कूल में असांजी रिहाइश मुक़ररु आहे। जंहिं स्कूल में असां रिहाइशी आहियूं उन जो प्लाट बि असांजो आहे। असांखे अॼु ॾींहं ताईं मुआवज़ो बि न मिली सघियो आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते तहलका एजुकेशन ऑफिसर निसार मेमण ॿुधायो त 3 ॾींहनि अंदरि स्कूल तां कब्ज़ो ख़तमु करायो वेंदो। कैमरामैन माजिद अली बिरोई सां गॾु मुज़फ़र अली बिरोई, आवाज़ टीवी न्यूज़, शेख बिरकियो।